अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चोलिस्तान में आबादकारी कारपोरेट फार्मिंग लाइ हुकूमत कोशिशूं करे रही आहे। इन समूरी सूरत हाल ते नामियारो लेखक नसीर मेमण लिखे थो, चोलिस्तान वारे रेगिस्तान खे साओ करण वारी नई कोशिश जी तारीख़ हिकु सदी पुराणी आहे। हिन रेगिस्तान खे मक़ामी तौरु रोही बि चयो वेंदो आहे। 25,000 चौरस किलोमीटरनि खां वधीक पखेड़ वारो ही रेगिस्तान ॾखण पंजाब जे 3 ज़िलनि बहावलपुर, बहावलनगर ऐं रहीम यार ख़ान में पखिड़ियल आहे। आगाटो हाकड़ो दरिया चोलिस्तान खे 2 भाङनि यानी वॾो ऐं निढो चोलिस्तान में विरहाए थो। वॾी सरकार अॼुकल्ह कारपोरेट फार्मिंग हेठि उन इलाइक़े में 66 लख एकड़ इलाइक़े खे सिराब करण लाइ ग्रेटर चोलिस्तान ऐं सिमालर चोलिस्तान रिथाउनि जा सांबाहा करे रही आहे। 18वीं सदीअ जे ॿिए अध में बहावलपुर में अलॻि वाहन जो हिकु सरिश्तो जुड़ी चुको हो, जेको उते जे दाऊद पोटनि ठारायो हो। असल में शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ दाऊद पोटे सरदार सादक मोहम्मद ख़ान खे कलहुड़नि निकाले ॾिनी हुई ऐं हुन चोलिस्तान वञी पनाह वरिती हुई। दाऊद पोटनि सतलज, पंजनद ऐं सिंधू मां वाह खोटे पंहिंजूं वस्तियूं आबाद कयूं। अॻिते हली हुननि बहावलपुर रियासत में पूरो नहरी निज़ाम जोड़ियो, जंहिंखे ज़मींदारनि जे छेड़ वारे तरीक़े सां साफ़ रखियो वेंदो हो। छेड़ जो निज़ाम हलाइण लाइ कारदार मुक़ररु कयो वेंदो हो। अंग्रेज़नि 1849 में पंजाब ते कब्ज़ो कयो। उनखां साल अॻु 1848 में अंग्रेज़नि पंजाब में वॾे पैमाने ते वाहन वसीले ज़रायत वारनि रिथाउनि बाबति सर्वे कराई हुई। उन सर्वे जे आधार नामवर बरतानवी इंजीनियर प्रोबी काउटली ऐं लेफ्टिनेंट बेर्ड सिमिथ सलाह ॾिनी त सॼे पंजाब जे पाणी खे वराए 80 लख एकड़ ज़मीन आबाद कई वञे त बरतानिया लाइ उहो सभ खां नफ़े वारो कब्ज़ो साबित थींदो। हुननि पंहिंजी रिपोर्ट में लिखियो त 60 लख रुपया ख़र्च करे वाह खोटण सां बरतानिया खे सालियानो 34 लख रुपया मुनाफ़ो थींदो। 1850 जे ॾहाके में रावी मथां माधुपुर, हाइड्रोक्स वटां अपर बारी दोआब कैनाल ठाहियो वियो। 1868 खां 1882 विच में सतलज मां सरहद वाह खोटियो वियो ऐं 1880 जे ॾहाके खां पोइ बरतानिया मां कैनाल कॉलोनीज़ ठाहिण जी शुरूआति थी। दरिया जे विच वारनि पटनि दुआबनि खे आबाद करे पंजाब जी ज़रई मैशत ऐं मुनज़म ॻोठनि ते ॿधल समाजी ढांचे ठाहिण में उन रिथाउनि जो बुनियादी किरदारु हो। ईअं 20वीं सदी जी शुरूआति वारनि वरनि ताईं पंजाब जे नदियुनि जो पाणी बिराजनि ऐं वाहन वसीले विरहाइजी चुको हो। उहे रिथाऊं वधीक नाणो कमाइण, वफ़ादार फ़ौजनि, चङनि मुड़सनि, गादियुनि ऐं बिरादरियुनि खे इनाम तौरु ज़मीनूं ॾियण ऐं ॾोहारी क़बीलनि खे किरत सां लॻाइण जे मक़सद सां ठाहियूं वियूं। अंग्रेज़नि जी इहा बि दावा हुई त निंढे खंड मां ॾुकार सबबि वॾे अघ में माण्हुनि जे मरण जो सिलसिलो रोकण लाइ इहे रिथाऊं ठाहियूं वियूं। केतिरनि ई मुहक़क़नि अंग्रेज़नि जी नोआबादियाती ज़रई मैशत खे निंढे खंड मां नाणो कमाइण ऐं पंहिंजे मुल्क वासियुनि जे अनाज सनद जे घुर्जनि जी पुराई जो ज़रियो करार ॾिनो। अंग्रेज़नि पंजाब, बहावलपुर ऐं बीकानेर जे वारियासनि इलाइक़नि जूं ज़मीनूं आबाद करण लाइ सतलज वेली रिथा शुरू कई। उन रिथा ते सोच वीचार 1850 धारे शुरू थियो, पर सियासी ऐं फ़नी रंडकनि सबबि उन ते कमु न थी सघियो। उन ॾस में 1852 में लेफ्टिनेंट एंडरसन, 1870 में कर्नल HW, 1872 में एंडरसन ॿीहर, 1901 में एस प्रेस्टन, 1903 में कर्नल गिरे ऐं 1905 में जॉन बेंटन मुख़्तलिफ़ रिथाऊं पेश कयूं, जिन ते बहावलपुर रियासत खे मुख़्तलिफ़ एतिराज़ रहिया। बहावलपुर रियासत जी दावा हुई त सतलज नदी ते रुॻो संदन हक़ आहे ऐं बीकानेर ऐं पंजाब लाइ उन नदी मां वाह खोटे आबादी करणु नाजाइज़ आहे। डिसंबर 1918 में अंग्रेज़नि दहली में 3 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस कोठाई त जीअं सतलज जे पाणी जी विरासत जो मामिलो न बेरे सघिजे। बहावलपुर रियासत जे क़ानूनी माहिर उते दावा कई त अंग्रेज़नि
जे भारत में अचण खां अॻु बहावलपुर हिकु ख़ुदि मुख़्तियार रियासत तौरु सतलज जो पाणी इस्तेमालु कंदी रही हुई। तंहिं करे सतलज जे पाणी ते उनजो हक़ आहे। उन ते कॉन्फ्रेंस जी सदारत कंदड़ वायसराय हिंद जे एग्ज़ीक्यूटिव काउंसिल जे फिनांस मेंबर सर क्लाउड हिल उन दावा खे रद्द कंदे चयो त सतलज ते बहावलपुर खां हेठि सिंध जेका उन वक़्तु बरतानवी राज हेठि हुई जो बि हक़ आहे। उन मां पतो लॻे थो त सतलज जे हेठां वहिकिरे ते सिंध जे हक़ खे अंग्रेज़नि बि मञियो हो। उन कॉन्फ्रेंस वक़्तु तय कयो वियो हो त पंजाब हुकूमत बरतानवी राज हेठि रिथा जो दस्तावेज़ समूरनि धुरियुनि खे फ़राहम कंदी, पर बहावलपुर रियासत खे उहो दस्तावेज़ न ॾिनो वियो। बहावलपुर रियासत जो सरबराह रिथा जो दस्तावेज़ घुराइण लाइ ख़त उमाणींदो रहियो, पर खेसि जवाबु न ॾिनो वियो। हाणे बि पंजाब ऐं वापडा वारा अहम रिथाउनि जा केतिरा ई दस्तावेज़ ॻुझा रखंदा आहिनि ऐं आवाम खे उन्हनि ताईं पहुच न आहे हूंदी। उन कॉन्फ्रेंस खां पोइ पंजाब जे चीफ इंजीनियर एरीगेशन वर्क्स HWM आउज़ नूबर 1919 में हिकु नई रिथा पेश कई। बहावलपुर रियासत खे मोकिलियल रिथा में सतलज मथां 2 बैराज फिरोज़पुर सलेमानकी ऐं इस्लाम ऐं चौथो पंजनद बैराज सतलज ऐं चनाब जे गॾप हेठां तजवीज़ कयो वियो। सतलज जे साॼे पासे तां 2 वाह देपालपुर मेलेसी ऐं पाकपतन रथिया विया ऐं खाॿे पासे बहावलपुर लाइ 6 वाह सादिकिया फोर्ड वाह काइम वाह बहावल अबासिया ऐं पंजनद ऐं 1 वाह बीकानेर लाइ रथियो वियो। बहावलपुर रियासत खे उन रिथा ते एतिराज़ हो त सतलज मां एतिरा घणा वाह कढण सां ख़रीफ़ जी मुंद ऐं पिछाड़ी में पाणी जी खोट थींदी। बहावलपुर रियासत जे टेक्निकल सलाहकार जॉन बेंटन खे ख़दशा हुआ त हिन रिथा जी तयारी लाइ सर्वे काथे ऐं ख़र्चनि बाबति घुर्बल अंग अखर नाहिनि ॾिना विया ऐं उन रिथा लाइ लाॻापियल काथो घटि ॿुधायो वियो आहे। जॾहिं त पाणी बाबति अघनि में वधाउ कयल आहे। उन्हनि एतिराज़नि जे बावजूदि बहावलपुर रियासत उन रिथा ते राज़पो ॾेखारियो, छो त उन रियासत खे जझे मिक़दार में पाणी जो हिसो मिली रहियो हो। आख़िर ताईं बि बहावलपुर रियासत जो चीफ इंजीनियर मिस्टर डेविस उन रिथा खे मञण खां इनकारी हो। उन वक़्तु रियासत जो नवाब निढी जमार जो हुजण सबबि काउंसिल ऑफ रेजेंसी रियासत जा मामला हलाए रही हुई। आख़िरकार 4 डिसंबर 1920 ते बहावलपुर बीकानेर ऐं भारत जी बरतानवी सरकार विच में उन रिथा बाबति सहियूं थियूं। सो ते बहावलपुर रियासत जो रिथा जे माली काथे घटि हुजण वारो ख़दशो ठीकु साबित थियो ऐं 1924 ऐं 1926 में 2 भेरा नज़रसानी कयल बजट मुताबिक़ रिथा जी असल क़ीमत 14.6 करोड़ मां वधी 33.3 करोड़ थी वई। उन मां 13.6 करोड़ बहावलपुर खे ॾियणा पिया। कुझु वक़्त खां पोइ बहावलपुर रियासत जो पाणी बाबति वधाउ कयल काथे वारो ख़दशो बि ठीकु साबित थियो। गवर्नमेंट ऑफ इंडिया पारां मुक़ररु कयल हिकु जांच कमेटी वाहन में पाणी जे घटि हुजण जी तस्दीक कई। उन कमेटी ज़मीनूं विरहाइण वारी शुरूआती हदफ़ खे 20 लख एकड़नि मां घटाए 9 लख एकड़ करण जी रिथ ॾिनी। 1930 खां 1940 दौरान 10 मां 9 साल सलेमानकी ऐं इस्लाम बिराजनि मां निकिरंदड़ वाहन में पाणी जी तमामु घणी खोट रही। अॻिते हली 1935 में रियासत जे पाणी जो हिसो 15,000 क्यूसिक मां घटिजी 13,000 क्यूसिक कयो वियो। 473 मैलनि जी डेघ में वाह बंदि करणा पिया ऐं उन लाइ रखियल 10 लख एकड़ ज़मीन बि ख़ाली छॾियाऊं। रिथा जे ख़र्च वधण जो वॾो भार बहावलपुर ते पियो। ज़मीन मां बि तवक़ा खां घटि आमदनी थी। मजबूर थी रियासत खे पहिरीं पंजाब हुकूमत खां 6% व्याज ते 50 लख रुपया ऐं 1 करोड़ 24 लख रुपया हिंदुस्तान सरकार खां कर्ज़ खणणो पियो। पंजाब सरकार उन कर्ज़ जी मोट में रियासत जे रेवेन्यू फिनांस ऐं ज़मीनूं विरहाइण वारनि खातनि जो इंतज़ाम पंहिंजे कंट्रोल में वरितो। जॾहिं नवनि वाहन ते ज़मीनूं आबाद करण जो वक़्तु आयो त चोलिस्तान में रहंदड़ मक़ामी आबादी खे उन अमल खां घणे भाङे ॿाहिरि रखियो वियो। कर्ज़ लाहिण लाइ घुर्बल रक़मनि सबबि ज़मीन जो वॾो हिसो नीलामी वसीले विरहायो वियो, जंहिं लाइ घुर्बल रक़म मक़ामी माण्हुनि वटि न हुई। घणे भाङे मक़ामी माण्हू सदियुनि खां माल चारण ते गुज़ारो कंदड़ हुआ। सदियुनि खां उते आबाद हुजण सबबि ज़मीन ते संदन अवलियती हक़ हो, जंहिंखे नज़रअंदाज़ कयो वियो। ज़मीन घणे भाङे रेगिस्तानी इलाइक़नि में हुई ऐं सर्वे वग़ैरह जा ख़र्च बि ज़मींदार ते रखिया विया हुआ। नतीजे में पहिरें साल
11,593 एकड़ ज़मीन 230 रुपया फ़ी एकड़ जे अघ ते विकिरो थी सघे। उन मां बि केतिरा ई ज़मीनदार किस्तूं न पियारण सबबि ज़मीन छॾण ते मजबूर थी विया। मक़ामी माण्हुनि खे ज़मीनूं गिनण जे अमल खां ॿाहिरि रखण सबबि घणे भाङे ज़मीन पंजाब जी गुतियल आबादी वारनि ज़िलनि सियालकोट, अमृतसर, होशियारपुर, जलंधर, फिरोज़पुर, लायलपुर, साहिवाल, शाहपुर, शेखूपुरा ऐं गुजरांवाला जे आबादकारनि वरिती। उन्हनि ज़िलनि जे ॻोठनि मां आयल आबादकारनि बहावलपुर रियासत जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजा नवां ॻोठ आबाद कया। उन्हनि में घणे भाङे आराई, जट, राजपूत, ऐवाण ऐं पिशावर, मियांवाली ऐं अटक जे इलाइक़नि मां पठान शामिल हुआ। 76% ज़मीन रुॻो आराई ऐं जट बिरादरी जे माण्हुनि वरिती। ईअं बहावलपुर रियासत जी डेमोग्राफी तब्दील थी ऐं केतिरा ई इलाइक़ा पंजाबी आबादकारनि जा थी विया। सरकार संदन ॻोठनि खे मुनज़म तरीक़े सां चकबंदी हेठि आबाद कयो, जंहिंमें मार्केट, कचा रोड ऐं कुझु हंधनि ते रेलवे जी सहूलियत बि ॾिनी वई। चोलिस्तान जा केतिरा ई भड़भांग इलाइक़ा सावा थी विया। अनाज पीढ़ियुनि जे बुनियाद ते हारून आबाद, हासिलपुर मंडी जा मर्कज़ उसरिया। ईअं बहावलपुर रियासत में या रिथा अचण खां अॻु 1921 ताईं 4 शहर ऐं 1020 ॻोठ हुआ, जिन जो अंगु 1941 ताईं वधी 31 शहर ऐं 2443 ॻोठनि ताईं पहुची वियो। नवनि आबाद थियल इलाइक़नि में 1921 में आबादी 7,81,000 हुई, जेका 1945 ताईं वधी ॿीणी यानी 15 लख थी वई। चिश्तिया, हारून आबाद, फोर्ट अब्बास, हासिलपुर ऐं यरमान जा इलाइक़ा पंजाबी आबादकारनि जा इलाइक़ा थी विया ऐं सादिकाबाद, खानपुर, अलाहाबाद ऐं रहीम यार ख़ान में काफ़ी आबादी जी शरह घटिजी वई। ईअं चोलिस्तान जे रेगिस्तान जी आबादीअ जे नतीजे में लखें ॿाहिरि खां माण्हू अचण सां मक़ामी आबादी पुठिते रहिजी वई ऐं अॼु ताईं उन्हनि इलाइक़नि जा सिरैकी ॻाल्हाईंदड़ घणे भाङे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारिन था। उहो उन दौर जी कारपोरेट फार्मिंग जहिड़ो ई हिकु नमूनो हो, पर उनमें जदीद तौर जे ख़ानगी कंपनियुनि बदिरां क़ाबिज़ रियासती ढांचो अॻुवाणी करे रहियो हो। लखें एकड़ ज़मीन गैर मक़ामी आबादगारनि जे हवाले करण सां इलाइक़े जी ज़रई उपत ऐं आमदनी में त वॾी वाध थी, पर मक़ामी माण्हू पंहिंजे गुज़र सफ़र जी मईशत, कुदरती वसीलनि, तारीख़ी हक़नि ऐं सुञाणप खां महरूम थी विया। सिंध में बि सखर, कोटड़ी, गुडू बेरा जे ज़मीननि वसीले ईअं ई लखनि जे अंग में आबादकार आंदा विया हुआ ऐं हाणे कारपोरेट फार्मिंग जे नाले ते वरी साॻियो खेॾ खेॾण जा साबाह थी रहिया आहिनि। हिकु सदी अॻु चोलिस्तान में अधु सदी अॻु वन यूनिट वक़्तु सिंध में ज़मीननि जी वालार जी तारीख़ वरजाइण जो उहो अमल सिंध वासियुनि लाइ वजूदी सुवाल खणी आयो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक नसीर मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन